शांति अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/6/2024। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 19/3/2000 निर्माण ऐं निर्माण जे बैलेंस सां दुआनि जो खातो जमा करो। अॼु बाबदादा पंहिंजी होली हैप्पी हंसनि जी सभा में आया आहिनि। चारों ओर होली हंस ॾेखारे में ॾियनि था। होली हंसनि जी विशेषता खे सभी सुठी रीति ॼाणंदा आहिनि। सदा होली हैप्पी हंस अर्थात स्वच्छ ऐं साफ़ दिलि वारा। अहिड़ा होली हंसनि जी स्वच्छ ऐं साफ़ दिलि हुजण जे कारण हर शुभ आश सहज पूरी थी वेंदी। अहिड़े होली हंसनि जी स्वच्छ ऐं साफ़ दिलि हूंदो न त उन्हनि जी शुभ आशायूं पूर्ण थी वेंदियूं आहिनि। सदा तृप्त आत्मा रहंदा आहिनि। श्रेष्ठ संकल्प कयो ऐं पूर्ण थियो। महिनत न करणी पवंदी आहे। छो बाप दादा खे सभिनि खां प्रिय सभिनि खां समीप साफ़ दिलि प्यारा आहिनि। साफ़ दिलि सदा बाप दादा जे दिलि तख़्त नशीन आहिनि। सर्वश्रेष्ठ संकल्प पूर्ण थियण जे कारण वृत्ति में दृष्टि में बोल में संबंध संपर्क में सरल ऐं स्पष्ट हिकु समान ॾेखारे में ॾींदा आहिनि। साफ़ दिलि सदा बाप दादा जे दिलि तख़्त नशीन सर्वश्रेष्ठ संकल्प पूर्ण थियण जे कारण उन्हनि जी वृत्ति में दृष्टि में बोल में संबंध संपर्क में सरल ऐं स्पष्ट हिकु समान ॾेखारे में ॾींदा आहिनि। छो जी उन्हनि जी दिलि सदा साफ़ हूंदी आहे न। उहो बाप जे दिलि तख़्त नशीन हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो अगरि संकल्प बि पूर्ण थी वेंदो आहे लेकिन उन्हनि जी वृत्ति दृष्टि बोल संबंध संपर्क में भी अभिमान न हूंदो आहे। सरल ऐं स्पष्ट हिकु समान हूंदा आहिनि। सरलता जी निशानियां दिलि दिमाग़ बोल हिकु समान। सरलता जी छा निशानी आहे कि उनजो दिलि दिमाग़ बोल हिकु समान हूंदो। सरलता जी निशानी आहे उनजो दिलि दिमाग़ बोल हिकु समान हूंदो। जो दिलि में हूंदो जो दिमाग़ में हूंदो उहो ई बोल में हूंदो। दिलि में हिकु बोल में ॿियो। इहे सरलता जी निशानी न आहे। सरल सुभाउ वारा सदा निर्मानचित निरहंकारी निस्वार्थी हूंदा। सरल सुभाउ वारा जेका हूंदा उहे सदा निर्मानचित हूंदा निरहंकारी हूंदा निस्वार्थी हूंदा। उन्हनि में कोई स्वार्थ न हूंदो अहंकार न हूंदो कोई भी अभिमान न हूंदो। सदा निर्मानचित निरहंकारी निस्वार्थ हूंदा। त संकल्प करो मां सरल सुभाउ वारी आत्मा सदा निर्मानचित निरहंकारी निस्वार्थ भाव वारी आहियां। होली हंस जी विशेषता आहे उहे सरल चित हूंदा। उन्हनि जी वाणी सरल वाणी हूंदी। उन्हनि जी वृत्ति दृष्टि सभु सरल। मां होली हंस आहियां। मुंहिंजो चित वाणी वृत्ति दृष्टि सभु सरल आहे। इहे असांखे अॼु बाबा असांखे सरलता जो गुण धारण करण लाइ चवनि था। तॾहिं असां होली हंस ठहींदासीं। सरलता वारा दिलि दिमाग़ बोल उन्हनि जो हिकु समान हूंदो। जेको दिलि में हूंदो उहो ई दिमाग़ में ऐं बोल में उहो ई हूंदो ऐं उन्हनि जी साफ़ दिलि हुजण जे कारण होली ऐं उहो ई होली हंस कहलाईंदा। ऐं होली हंस में बि विशेषता छा हूंदी स्वच्छ ऐं साफ़ दिलि हुजण जे कारण उन्हनि जी हर इच्छा पूरी थी वेंदी। शुभ आशा अशुभ आशा न शुभ आशा पूरी थी वेंदी। सदा तृप्त आत्मा रहंदा त ऐं सभिनि समीप बि रहंदा। बाप दादा जा बि प्रिय हूंदा। सभिनि खां समीप साफ़ दिलि वारा प्यारा बि हूंदा। बाप दादा हिन वर्ष में सभी ॿारनि में ॿ विशेषता चलन ऐं चहिरे में ॾिसणु चाहींदा आहिनि। सभी पुछंदा आहिनि न अॻियां छा करिणो आहे। हिन सीज़न में विशेष समाप्ति खां पोइ छा करिणो आहे। सभी सोचंदा आहिनि अॻियां छा थियणो आहे।
अॻियां छा करिणो आहे। सेवा जे क्षेत्र में त यथाशक्ति मेजॉरिटी ॾाढी सुठी प्रगति कई आहे, अॻियां बि वधनि था। बाप दादा हिन उन्नति जे लाइ मुबारक बि ॾींदा आहिनि। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। साथ साथ रिज़ल्ट में हिकु ॻाल्हि ॾेखारे में ॾी, छा उहो ॿुधायूं? टीचर्स ॿुधायूं, डबल फोनस ॿुधायूं, पांडव ॿुधायूं? हथु उठायो तॾहिं ॿुधाईंदसि, न त न ॿुधाईंदसि। सभिनि हथु उठायो, ॾाढो सुठो। हिकु ॻाल्हि छा ॾिठी, छो जी अॼु वतन में बाप दादा जी आपस में रोह रिहान हले पई कि कीअं रूह रिहान कंदो। अॼु बाप दादा जी आपस में रोह रिहान हले पई, कीअं रूह रिहान करो। ॿई हिकु कीअं रूह रिहान कंदा हूंदा, मतिलबु ॾिसो बाप दादा त ॿई हिक में ई आहिनि, ॿई कीअं हिक ॿिए सां रूह रिहान कंदा हूंदा। जीअं हिते हिन दुनिया में तव्हां माण्हू मोनो एक्टिंग कंदा आहियो न, ॾाढी सुठी सुठी कंदा आहियो, त तव्हां माण्हुनि जी साकारी दुनिया त हिकु आत्मा 2 पार्ट वॼाईंदी आहे, ऐं बाप दादा 2 आत्मायूं हिकु शरीर। फ़र्क़ु थी वियो न, त ॾाढी मज़े जी ॻाल्हि थींदी आहे। त अॼु वतन में बाप दादा जी रूह रिहान हले पई, कंहिं ॻाल्हि ते हले पई? तव्हां सभु ॼाणंदा आहियो कि ब्रह्मा बाप खे उमंग छा ईंदो आहे, ॼाणंदा आहियो? सुठी तरह सां ॼाणंदा आहियो। ब्रह्मा बाप जो उमंग हुयो जल्दी सां जल्दी, ब्रह्मा बाप जो उमंग हुयो जल्दी सां जल्दी। त शिव बाप ब्रह्मा चईं ब्रह्मा बाप खे विनाश या परिवर्तन करण त हिकु ताली बि न लॻे, चपटी चुटकी वॼाइण जी देरी आहे। सोचो, शिव बाबा चईं विनाश परिवर्तन करण में त सिर्फ़ु चुटकी जो खेल आहे। बाबा हाणे हिकु चुटकी में परिवर्तन करे सघंदा आहिनि। त ब्रह्मा बाप चईं, ब्रह्मा बाप छा उत्तर ॾिनई ॿुधायो? तयारु थी विया आहियो? त ब्रह्मा बाबा छा उत्तर ॾिनो हुनई, त के चई तयारु थी विया आहिनि। बाबा चईं लेकिन तव्हां पहिरियों 108 अधमाला ठाहे करे ॾेखारियो। 108 बि न, तव्हां पहिरियों 108 न अधमाला ठाहे करे ॾेखारियो। त ब्रह्मा बाबा छा उत्तर ॾिनई ॿुधायो? त कंहिं चई बाबा, ब्रह्मा बाबा उत्तर ॾिनो हुनई कि तयारु थी विया आहिनि। अच्छा, अधमाला बि तयारु न थी आहे? पूरी माला जी त ॻाल्हि छॾो, अधमाला तयारु थी आहे। सभी हसन पा, हसण माना कुझु आहे, जो ॻाल्हाईंदा आहिनि अधमाला तयारु आहे, जो चईंदा आहिनि अधमाला तयारु आहे, उहो हथु उठायो। हाणे त माला तयारु थी हूंदी न, तयारु थी आहे, ॾाढा थोरा आहिनि जो सम्झंदा आहिनि कि थिए थी, उहो हथु उठायो। मेजॉरिटी चईंदा आहिनि थिए थी, ऐं मिनॉरिटी चईंदा आहिनि थी वई आहे। जे हथु उठायो कि तयारु थी आहे, उन्हनि खे बाप दादा चईंदा तव्हां नाम लिखी करे ॾियो। सुठी ॻाल्हि आहे न, बाप दादा ई ॾिसंदा, ॿियो कोई न ॾिसंदो, बंदि थी वेंदो। मतिलबु उहो चुटकी, उहो नाम बाप दादा खे ई नज़र ईंदो। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि अहिड़ा सुठा उम्मीदवार रतन केरु केरु आहिनि। बाप दादा बि सम्झंदा आहिनि थियणो खपे त इन्हनि सां नाम वठिणो आहे, इन्हनि जो फ़ोटो कढो। त ब्रह्मा बाप छा जवाबु ॾिनई? तव्हां सभिनि त सुठा सुठा जवाबु ॾिना। ब्रह्मा बाप छा चईं? बसि सिर्फ़ु एतिरी देरी आहे जो तव्हां चपटी वॼाईंदा, उहो तयारु थी वेंदा। त सुठी ॻाल्हि हुई न। त शिव बाप चईं अच्छा, सॼी माला तयारु आहे? अधु माला जो त जवाबु मिलियो, सॼी माला जे लाइ पुछो। उन्हनि में चईं थोरो टाइम आहे। इहे रूह रिहान शिव बाप ऐं ब्रह्मा मां जी हले पई। छो थोरो टाइम आहे? रूह रिहान में त प्रश्न उत्तर ई हलंदो आहे न, छो थोरो टाइम खपे? कहिड़ी विशेष कमीअ जे कारण अधमाला बि रुकल आहे? त चारों ओर जे ॿारनि हर एरिया में मर्ज कंदे हुए बाबा शिव, ब्रह्मा बाबा ऐं शिव बाबा चारों ओर जे ॿार हर एरिया जा मर्ज करे कंदा विया। जीअं तव्हांजा ज़ोन आहे न,
ये हिकु ई जोन न, जोन त ॾाढा वॾा आहिनि, त हिकु हिकु विशेष शहर खे मर्ज कंदा विया और सभिनि जा चहिरा ॾिसंदा विया। ॾिसंदे ॾिसंदे ब्रह्मा बाबा चयईं कि हिकु विशेषता हाणे जल्दी सां जल्दी सभी ॿार धारण करे वठनि त माला तयार थी वेंदी। हिकु हिकु विशेषता सभी ॿार धारण करनि त हाणे हाणे माला तयार थी वेंदी। त सोचो बाबा कीअं हर हिकु विशेष शहर खे मर्ज कयो हुनई और सभिनि जा चहिरा बि ॾिठा हुनई। बाबा त आत्मा खे ॾिसंदा आहिनि, आत्मा सहित वो चहिरा बि आया। वो कहिड़ी विशेषता आहे जो यही चयईं कि जेतिरी सर्विस में उन्नति कई आहे, सर्विस कंदे हुए अॻियां वधंदा वञनि। अच्छा अॻियां वधनि था, लेकिन हिकु ॻाल्हि जो बैलेंस कमु आहे, उहो यही ॻाल्हि आहे कि निर्माण करण में त ॾाढा सुठा अॻियां वधनि था, मतिलबु कुझु नयो करण में त ॾाढा सुठा अॻियां वधनि था, लेकिन निर्माण सां गॾु गॾु निर्माण बि हुजिणो खपे। उहो निर्माण आहे, निर्माण मतिलबु कुझु नयो करणु, ऐं उहो निर्माण मतिलबु झुकी करे हलणु। मात्रा जो अंतर थी वियो न, लेकिन निर्माण और निर्माण ॿिन्हिनि जे बैलेंस में अंतर आहे। सेवा जी उन्नति में निर्माणता जे बजाय किथे किथे कॾहिं कॾहिं स्व अभिमान बि मिक्स थी वेंदो आहे। किथे किथे स्व अभिमान बि मिक्स थी वेंदो आहे, ख़ुदि जो अभिमान बि मिक्स थी वेंदो आहे। जेतिरो सेवा में अॻियां वधंदा वेंदो ओतिरो ई वृत्ति दृष्टि बोल चाल में निर्माणता ॾेखारे में ॾे। इन बैलेंस जी हाणे सुठी आवश्यकता आहे। निर्माणता मतिलबु झुकी करे हलणु, मतिलबु सभिनि सां मिली जुली करे, भले माण्हू असांखे थोड़ो झुकणो बि पए, लेकिन बाबा जी श्रीमत अनुसार, लेकिन निर्माण थी करे हलूं। हाणे ताईं जो सभी संबंध संपर्क वारनि सां ब्लेसिंग मिलणी खपे, उहा ब्लेसिंग न मिलंदी आहे। सभी संबंध संपर्क सां जो ब्लेसिंग मिलणी खपे, उहा ब्लेसिंग न मिलंदी आहे। ऐं पुरुषार्थ कोई केतिरो बि कंदो आहे सुठो आहे, लेकिन पुरुषार्थ सां गॾु गॾु अगरि दुआनि जो खातो जमा न आहे त दातापन जी स्टेज, रहमदिल ठहिण जी स्टेज जी अनुभूति न थींदी आहे। त पुरुषार्थ पंहिंजी जॻह आहे, लेकिन दुआयूं खपनि। दुआनि जो खातो जमा न हूंदो त दातापन जी स्टेज, रहमदिल ठहिण जी स्टेज जी अनुभूति न थींदी। आवश्यक आहे स्वपुरुषार्थ साथ साथ बाप दादा ऐं परिवार जे नंढे वॾे जी दुआयूं, तॾहिं असांखे असांजी दातापन जी स्टेज थींदी। ॿियनि खे ॾींदासीं ऐं रहमदिल बि ठाहींदासीं। ये दुआयूं जो आहिनि, ये पुण्य जो खातो जमा कंदियूं आहिनि। ये मार्क्स में एडिशन थींदी आहे। केतिरी बि सर्विस करो, पंहिंजी सर्विस जी धुन में अॻियां वधंदा हलो, लेकिन बाप दादा सभी ॿारनि में इहा विशेषता ॾिसणु चाहींदा आहिनि कि सेवा सां गॾु गॾु निर्माणता मिलनसार ये पुण्य जो खातो जमा हुजणु ॾाढो ॾाढो आवश्यक आहे। छा कहिड़ो? निर्माणता ऐं मिलनसार, निर्माण थी करे ऐं मिलनसार करे करे ये पुण्य जो खातो जमा थियणु ॾाढो ॾाढो आवश्यक आहे। पोइ न चइणो आहे कि मां त ॾाढी सर्विस कई, मां त इहो कयो, मां त इहो कयो, मां त इहो कयो, लेकिन नंबर पुठियां छो आयो? इन करे बाप दादा पहिरियों खां ई इशारो था ॾियनि कि वर्तमान समय ये पुण्य जो खातो ॾाढो ॾाढो जमा करो। दुआनि जो खातो मिलनसार थी करे हलो। ईअं न सोचो इहो त थींदो ई आहे, इहो त बदिलणो ई न आहे। ये प्रकृति खे बदिले सघंदा आहियो। जॾहिं प्रकृति खे बदिले सघंदा आहियूं, एडजस्ट कंदासीं न प्रकृति खे।
जॾहिं प्रकृति खे बदिली सघंदा आहियो, एडजस्ट कंदा आहियो न प्रकृति खे। बारिश पवंदी आहे, सर्दी ईंदी आहे, गर्मी ईंदी आहे, हीअं थोरी चईंदा आहियो कि अरे प्रकृति गर्मी छो ॾिनई, सर्दी छो ॾिनई, बारिश छो ॾिनई। एडजस्ट कंदा आहियूं त छा ब्रह्मण आत्मा खे एडजस्टमेंट न करे सघंदा आहियो? ऑनेस्ट अगेंस्ट खे एडजस्ट करो। इहा निर्माण ऐं निर्माण जो बैलेंस ॿुधियो, जेको असांजे अगेंस्ट आहे न, उन्हनि खे असां एडजस्ट करे हलूं था। ये थी निर्माण भी करूं था और निर्माण थी करे भी हलूं था। अहिड़े माण्हुनि सां असां एडजस्ट थी करे भी हलूं था और कुछ न कुछ नयो भी करूं था। ॿुधियो, लास्ट में होमवर्क त ॾींदा न, कुछ त होमवर्क मिलंदो न, त बाप दादा अचण वारी सीज़न में ईंदा, लेकिन कंडीशन विझंदा। ॾिसो, साकार जो पार्ट भी हलियो, अव्यक्त जो पार्ट भी हलियो। एतिरो समय अव्यक्त पार्ट हलण जो स्वप्न में भी न हुयो, त ॿई पार्ट ड्रामा अनुसार हलिया। हाणे कोई त कंडीशन विझणी पवंदी या न? छा राय आहे? छा ईअं ई हलंदो रहंदो? छो अॼु वतन में प्रोग्राम भी सुठो हुयो, त बाप दादा जी रोह रियान हली, इहा भी हलियो, इहा कि इहा ड्रामा जो पार्ट केसि ताईं? छा कोई डेट आहे? देहरादून जी प्रेम बहन सां जनम पत्री ॿुधायो। उन्हनि सां देहरादून जी भेण हुई प्रेम बहन, उन सां ॿुधायो, उन खां पुछियईं जनम पत्री ॿुधायो केसि ताईं। हाणे क्वेश्चन मन में आयो, बाबा के संकल्प में आयो, केसि ताईं अव्यक्त पार्ट भी हलंदो? हाणे त अव्यक्त पार्ट भी ख़तमु थी वियो, त लेकिन जे लाइ 6 मास त आहिनि। 6 मास खां पोइ ॿी सीज़न शुरू थी वेंदी, त बाप दादा रिज़ल्ट ॾिसणु चाहींदा आहिनि। दिलि साफ़, कोई बि दिलि में पुराणो संस्कार, अभिमान, अपमान जी महसूसता जो दाग न हुजे। हाणे पंहिंजी आत्मा में से कहिड़ो दाग हटाइणो आहे? हिकदमि पुराणो स्वभाव, संस्कार, स्मृति, वृत्ति, दृष्टि, जेका बि छी विकारी संकल्प जेका ईंदा आहिनि, कुझु बि पुराणो असांजी आत्मा में हाणे न हुजणो खपे। कोई भी अपमान, अभिमान जी महसूसता असांजी आत्मा में न हुजणो खपे। हिकदमि बेदाग हीरो, बाप दादा जी हिकदमि बेदाग हीरो, बाप दादा जी हिकदमि बेदाग हीरो। त बाबा चवनि था कि ईअं असांखे दिलि साफ़, कोई भी दिलि में पुराणो संस्कार जो, अभिमान जो, कोई भी पुराणो किचिरो न हुजणो खपे। बाप दादा वटि भी दिलि जा चित्र कढण जी मशीन आहे। हिते एक्सरे में हिकु स्थूल दिलि ॾेखारींदा आहिनि, त वतन में दिलि जो चित्र ॾाढो स्पष्ट ॾेखारींदा आहिनि। कई प्रकार जा नंढा वॾा दाग ढीला स्पष्ट ॾेखारे में ॾींदा आहिनि। अॼु होली मल्हाइण आया आहियो, लास्ट टर्न हुजण जे कारण पहिरियों होमवर्क ॿुधाए छॾियो, लेकिन छा ठाहिणो आहे? निर्माण ऐं निर्माणता जो बैलेंस रखिणो आहे, सरलता जो गुण धारण करिणो आहे, परफेक्ट होली हंस ठहिणो आहे। अॼु होली मल्हाइण आया आहियो, लास्ट टर्न हुजण जे कारण पहिरियों होमवर्क ॿुधाए छॾियो, लेकिन होली जो अर्थ ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहियो कि होली मल्हाइण अर्थात बीती सो बीती करणु। होली मल्हाइण अर्थात दिलि में कोई भी नंढो वॾो दाग न रहणो आहे, बिल्कुलु साफ़, सर्व प्राप्ति संपन्न। बाप दादा पहिरियों भी ॿुधायो अथई कि बाप दादा जो ॿारनि सां प्यार हुजण जे कारण हिकु ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे। बाप दादा पहिरियों भी ॿुधायो अथई कि बाप दादा जो ॿारनि सां प्यार हुजण जे कारण
बाबा खे हिकु ॻाल्हि ॿारनि जी सुठी न लॻंदी आहे, उहा आहे महिनत ॾाढी कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा ॿार महिनत ॾाढी कंदा आहिनि। अगरि दिलि साफ़ु हूंदी त महिनत न, दिलाराम दिलि में समायल हुअ रहंदो। तव्हां दिलाराम जे दिलि में समायल हुआ आहियो न, दिलि में बाप समायल आहे न, कंहिं बि रूप में माया, कंहिं बि रूप में जी माया, चाहे सूक्ष्म चाहे रॉयल रूप में हुजे, चाहे मोटे रूप में हुजे, कहिड़े बि रूप सां माया अची न सघंदी। अगरि असां बाप दादा जे दिलि में समायल हुए रहंदासीं न, त कहिड़े बि रूप जी माया, चाहे सूक्ष्म चाहे रॉयल चाहे मोटे रूप चाहे कहिड़े बि रूप में माया अची न सकती है। तो चेक करो, अञा ताईं माया अचे थी छा कंहिं न कंहिं रूप में? मतिलबु ईंदी बि त असां डिस्टर्ब न थींदासीं, असां हुनखे झटि पार करे रहंदासीं। छो जो बाबा चईंदा आहिनि न, माया त अंत ताईं पेपर वठंदी, लेकिन हाणे पहिरियों असां थोरो हलचल में ईंदा हुआसीं, हाणे उहो न ईंदो, पोइ अॻियां त कुझु बि फ़र्क़ु न पवंदो, पोइ त सत्युग में माया हूंदी ई न। बाबा चवनि था स्वप्न मात्र, संकल्प मात्र भी माया अची न सकती है। संकल्प मात्र, स्वप्न मात्र भी माया अची न सकती है। त महिनत मुक्त थी वेंदा। बाप दादा मनसा में भी मेहनत मुक्त ॾिसणु चाहींदा आहिनि। महिनत मुक्त जी ही जीवन मुक्त जो अनुभव करे सघंदा। होली मनायो महिनत मुक्त। होली मनाइण माना महिनत मुक्त। जीवन मुक्ति अनुभूति, जीवन मुक्त अनुभूति में रहण। हाणे बाप दादा मनसा शक्ति द्वारा सेवा खे शक्तिशाली ठाहिण चाहींदा आहिनि। हाणे बाप दादा मनसा शक्ति द्वारा, असांजे मन जी शक्ति द्वारा सेवा खे शक्तिशाली ठाहिण चाहींदा आहिनि। वाणी द्वारा सेवा हलदी रहंदी, लेकिन हिन में समय लॻंदो आहे। समय कम, सेवा अञा ॾाढी आहे। रिज़ल्ट तव्हां सभु ॿुधाई, रिज़ल्ट तव्हां सभिनि खे ॿुधाई ऐं बाप दादा खे बि ॿुधाई। बाप दादा बि रिज़ल्ट तव्हां सभिनि ॿुधाई। हाणे ते 108 जी माला बि निकिती न आहे। 16,000 9 लख ई त ॾाढी दूर आहे। हिन जे लाइ फास्ट विधि खपे। पहिरियों पंहिंजी मनसा खे श्रेष्ठ स्वच्छ ठाहियो। हिकु सेकेंड बि असांजी संकल्प वेस्ट न वञे। हाणे ताईं मेजॉरिटी जा वेस्ट संकल्प जी परसेंटेज रहियल आहे, अशुद्ध न लेकिन वेस्ट आहिनि। हिन करे मनसा सेवा फास्ट गति सां न थी सघंदी आहे। त जॾहिं असांजा वेस्ट संकल्प ख़तमु थी वेंदा, तॾहिं असांजी मनसा पावरफुल थी वेंदी। हाणे होली मनाइण अर्थात मनसा खे व्यर्थ सां बि होली मनाइण। मनसा खे व्यर्थ सां बि होली मनाइणी, मतिलबु व्यर्थ बि हाणे असांजे जीवन में न अचिणो खपे। व्यर्थ ॻाल्हियूं, व्यर्थ बोलचाल, इहे सभु बि ख़तमु थी वञणा खपनि। व्यर्थ हिकदमि ख़तमु। होली मनाइण अर्थात ठहिण। दुनिया वारा त भिन्न भिन्न रंगनि सां होली मनाईंदा आहिनि, लेकिन बाप दादा सभु ॿारनि जे मथां दिव्य गुण, दिव्य शक्ति, ज्ञान, गुलाब जा रंग विझनि था। बाबा जैसे सभिनि आत्माउनि जे मथां, बाबा जे मथां कहिड़ो रंग विझनि था? दिव्य गुण, दिव्य शक्तियूं, ज्ञान जो गुलाब विझनि था बाबा। दिव्य गुण त सॼो ॾींहुं अभ्यास कजो, संकल्प कजो, विश्व जी सर्व आत्माउनि जे मथां दिव्य गुण, दिव्य शक्तियूं, ज्ञान जो गुलाब पइजे। ये असांखे अभ्यास करिणो आहे। छो वरसो त सभिनि खे वठिणो आहे न, थोरो बहुत जो बि हो। अॼु वतन में ॿियो बि समाचार हुयो
हिकु त ॿुधायो रूह रियान जो ॿियो इहो हुयो कि जो बि असांजा सुठा सुठा सेवा साथी एडवांस पार्टी में विया आहिनि उन्हनि जो अॼु वतन में होली मल्हाइण जो ॾींहुं आहे। तव्हां सभिनि खे बि जेसि ताईं मौक़ो हूंदो आहे त यादि तव्हां सभ खे बि जॾहिं कोई मौक़ो ईंदो आहे त एडवांस पार्टी जी यादि ईंदी आहे न, पंहिंजी दादियूं सखियूं जी पांडवनि जी यादि ईंदी आहे न। ॾाढो वॾो ग्रुप हुयो, एडवांस पार्टी आहे न। अगरि नाम निकितो त ॾाढो आहे, अगरि नाम कढूं त ॾाढा सारा ॿार थी वेंदा। त वतन में अॼु सभु प्रकार जी आत्मायूं होली मल्हाइण आहियूं। हाणे पंहिंजी पंहिंजी पुरुषारत जी प्रारब्ध प्रमाण भिन्न भिन्न पाठ वॼाइनि था। एडवांस पार्टी जो पाठ अञा ताईं गुप्त आहे, एडवांस पार्टी जो पाठ अञा ताईं गुप्त आहे, बाबा चवनि था। तव्हां सोचंदा आहियो छा कंदा हूंदा, उहो तव्हां माण्हुनि जो आह्वान कंदा आहिनि कि संपूर्ण ठही दिव्य जन्म द्वारा नई सृष्टि जे निमित्त ठहूं। सभी पंहिंजे पाठ में ख़ुशि आहिनि। ये स्मृति न आहे कि असां संगम युग में आहियूं। दिव्यता, पवित्रता, परमात्म लगन, लेकिन ज्ञान क्लियर इमर्ज न आहे। उन्हनि जे जीवन में दिव्यता, पवित्रता, परमात्म लगन आहे, लेकिन उन्हनि खे ज्ञान क्लियर न आहे। न्यारोपन आहे, लेकिन अगरि ज्ञान इमर्ज हुजे त सभी मधुबन में पहुची वञनि। त बाबा चवनि था कि उन्हनि जो ज्ञान क्लियर न आहे। उन्हनि खे सभी अगरि ज्ञान क्लियर थी वञे त मधुबन में पहुची वञनि, लेकिन इन्हनि जो पाठ न्यारो आहे। ज्ञान जी शक्ति आहे, शक्ति घटि न थी आहे उन्हनि में, अञा ज्ञान जी शक्ति आहे, शक्ति घटि न थी आहे उन्हनि आत्माउनि में। निरंतर मर्यादा पूर्वक घर जो वातावरण, माँ बाप जी संतुष्टा, स्थूल साधन भी सभु प्राप्त आहिनि। मर्यादाउनि में ॾाढा पक्का आहिनि, नंबरवार त आहिनि, लेकिन विशेष आत्मायूं पकियूं आहिनि। महसूस कंदा आहिनि कि असांजो पूर्व जन्म पुनर्जन्म महान रहियो ऐं रहंदो। फीचर्स भी सभिनि जा मेजॉरिटी का रॉयल फैमिली जी तृप्त आत्मायूं, भरपूर आत्मायूं, हर्षित आत्मायूं, दिव्य गुण संपन्न आत्मायूं ॾेखारे में ॾींदियूं आहिनि। उन्हनि जा फीचर्स भी जेका आहे न, उहे हिकु रॉयल फैमिली, जीअं जो रॉयल फैमिली जी जो आत्मा हूंदी आहे न, तृप्त आत्मायूं, भरपूर आत्मायूं, सदा हर्षित आत्मायूं, दिव्य गुण संपन्न आत्मायूं हूंदियूं आहिनि, ईअं ॾेखारे में ॾींदा आहिनि उन्हनि जा फीचर्स। इहे त थी वई उन्हनि जी हिस्ट्री, लेकिन वतन में छा थियो, होली कीअं मल्हाई। तव्हां माण्हुनि ॾिठो हूंदो कि होली में भिन्न भिन्न रंग जा सुखे रंग थालियूं भरी करे रखंदा आहिनि। तव्हां माण्हुनि ॾिठो हूंदो कि होली में इहे रंग रखंदा आहिनि न, त वतन में बि जीअं सुखो रंग हूंदो आहे, ईअं ॾाढो महीन चमकंदो उहो हीरा हुया, लेकिन बोझ वारा न हुया। जीअं रंग खे हथ में उठायो त हल्को थी वेंदो आहे न, ईअं भिन्न भिन्न रंग जा हीरा जी थालियूं भरियल हुयूं। त जॾहिं सभु अची विया त वतन में स्वरूप कहिड़ो हूंदो, ॼाणंदा आहियो न, लाइट्स जो ई हूंदो न। ॾिठो आहे न त लाइट्स जी प्रकाशमय काया त पहिरों ई चमकदी रहंदी आहे। त बाप दादा सभिनि खे पंहिंजी संगम युगी शरीर में इमर्ज कयनि। जॾहिं संगम युगी शरीर में इमर्ज थिया त हिक ॿिए में ॾाढो मिलन मल्हाइण लॻिया। एडवांस पार्टी जी जन्म जी ॻाल्हियूं भुलिजी विया ऐं संगम जी ॻाल्हियूं इमर्ज थी वियूं। त तव्हां सम्झंदा आहियो कि संगम युग जी ॻाल्हियूं जॾहिं हिक ॿ खे कंदा आहियूं त केतिरी ख़ुशी थींदी आहे। ॾाढी ख़ुशी में हिक ॿिए सां लेन देन करनि पिया। बाप दादा बि ॾिठई, इहे ॾाढा मौज में अची विया आहिनि त मिलण ॾियो, आपस में पंहिंजे जीवन जी ॾाढी सी कहानियूं हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया। बाबा अहिड़ो चयईं, बाबा हीअं चयईं, बाबा हीअं चयईं, ॾाढो प्यार सां शिक्षा ॾिनई।
बाबा ईअं चईंदो आहे, बाबा 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 ई करनि पिया। कुझु समय पोइ छा थियो, सभिनि जे संस्कारनि जो त पतो ई आहे न। त सभिनि खां रमड़ी केरु हुयो, दादी ऐं दादी चंद्रमणी। त दीदी ऐं दादी चंद्रमणी पहिरियों उथिया, चंद्रमणियुनि जो हथु पकड़ियो, रास शुरू थी। ऐं दीदी जीअं हिते नशे में हली वेंदी हुई, उहा नशे में खूब रास पिया करनि, मम्मा खे विच में विहारे छॾनि ऐं सर्कल लॻाए करे बीहारे छॾनि, ऐं सर्कल लॻाए करे हिक ॿिए खे आँख मिचोली जा ॾाढा खेल खेॾनि पिया। बाप दादा बि ॾिसी ॾाढो मुस्कुराइनि पिया। होली मल्हाइण आया आहियो त खेॾनि बि, होली मल्हाइण आया त उहे खेल बि खेॾनि पिया। कुझु समय पोइ सभी बाप दादा जी बाहों में समाइजी विया। सभु हिकदमि लवलीन थी विया ऐं उन खां पोइ बाप दादा सभिनि जे मथां भिन्न रंग जा हीरा हुया, ॾाढा महीन हुया, जीअं की चीज़ जो चूरो हूंदो आहे ईअं हुया, लेकिन चमक ॾाढी हुई। त बाप दादा सभिनि जे मथां विझनि पिया। त चमकती हुई बॉडी हुई न, त उन जे मथां उहो भिन्न रंग जा हीरा पाइण सां ॾाढा सभई जीअं सजी विया बाबा जी। हिकु त उन्हनि जी चमक त उहा लाइट जो शरीर, ॿियो हीरा पिया त ॾाढा सजी विया। लाल पीलो हरो जो 7 रंग चईंदा आहियूं न, त 7 ई रंग हुया, त ॾाढो सभई ईअं चमकनि पिया जीअं सत्युग में बि अहिड़ी ड्रेस न हूंदी। सभु मौज में त हुया ई सही, पोइ हिक ॿ खे विझण लॻी। रमड़ी बहनियूं बि त ॾाढियूं हुयूं न, ॾाढो मौज मल्हाइनि। मौज खां पोइ छा थियो, बाप दादा इन एडवांस सभिनि खे भोग खाराई। तव्हां त कल्ह भोग लॻाईंदव न, लेकिन बाप दादा मधुबन जो संगम युग जो भिन्न भोग सभिनि खे खाराई। उन में विशेष टोली जो भोग कहिड़ो हुयो, घेवर जलेबी। तव्हां माण्हू गुलाब जो फूल बि तलंदा आहियो न, त वैराइटी संगम युग जो भोग बाबा सभिनि खे खाराई। पहिरियों भोग उन्हनि खे खाराई, तव्हां खां पहिरियों भोग उन्हनि खाधो, तव्हांखे कल्ह मिलंदो। अच्छा, मतिलबु त ॾाढो मनायो, नचियो ॻायो, सभिनि मिली करे वाह बाबा वाह मिठा बाबा जा गीत ॻातई। त नचियो ॻायो खायो ऐं लास्ट में छा थियो, विदाई ऐं वधाई ॾिनई। त तव्हां बि मनायो कि सिर्फ़ु ॿुधियो, लेकिन पहिरियों हाणे फ़रिश्तेपन जो प्रकाशमय काया वारा ठही वञो। त पहिरियों हाणे फ़रिश्ते जीअं प्रकाशमय काया वारा ठही वञो। ठही सघंदा आहियो, मोटो शरीर न आहे, सेकेंड में चमकंदो वो डबल लाइट, सेकेंड में चमकंदो वो डबल लाइट। ऐं पोइ पंहिंजे मथां रंग बिरंगियूं किरनियूं चमकंदा हुआ हीरा असांजे मथां किरनि था, हीअं अनुभव करो। त बाबा असांखे हीअं होली खेॾाई, ख़ुदि बि हाणे हीअं होली करो, लाइट जो स्वरूप ठही वञो। ठही सघंदा आहियो, बिल्कुलु फ़रिश्तो। बाबा चवनि था बिल्कुलु फ़रिश्तो। बाप दादा सभिनि खे ड्रिल कराई। हाणे पंहिंजे मथां भिन्न रंग जा चमकंदा हुआ हीरा सूक्ष्म शरीर ते विझो ऐं सदा ई दिव्य गुणनि जे रंग, शक्तियुनि जो रंग, ज्ञान जे रंग सां स्वयं खे रंगदा वञो। कंहिंखे, आत्मा खे। ऐं सभिनि खां वॾो रंग आहे बाप दादा जे संग जो रंग सां सदा रंगे वे रहो। बाप दादा जे संग जे रंग सां सदा ई
स्वयं के रंगल हुआ समझो। अच्छा ईअं अमर भव, सदा ईअं कंदा रहो। बाबा चवनि था ईअं अमर भव, सदा ईअं सीन असांजो इमर्ज रहे, उहो स्वरूप असांखे अनुभव थिए कि मां लाइट जो शरीर जो फ़रिश्तो आहियां ऐं अलॻि अलॻि जो जेका आहिनि भिन्न भिन्न रंग जे चमकदा हुआ हीरा मुंहिंजे मथां, मुंहिंजे सूक्ष्म शरीर जे मथां पवनि था। दिव्य गुणनि जा रंग, दिव्य शक्तियुनि जा रंग, ज्ञान जा रंग, बाप दादा जे साथ जो रंग मुंहिंजे आत्मा जे मथां चढ़ंदो थो वञे। त ईअं अनुभव करो ऐं इहे सदा ई कंदा रहो, हाणे न करो, इहे सदा ई कंदा रहो। बाबा चवनि था। अच्छा अहिड़ा देश विदेश जा फ़रिश्ता स्वरूप ॿारनि खे सदा साफ़ दिलि प्राप्ति संपन्न ॿारनि खे, सदा साफ़ दिलि प्राप्ति संपन्न ॿारनि खे सची होली मनाइण अर्थात अर्थ सहित चित्र प्रत्यक्ष रूप में लाइण वारा। सची होली कीअं मनाईंदासीं? फ़रिश्ते जी ड्रेस पाए छॾो, पंहिंजे मथां भिन्न भिन्न लाइट्स जे हीरा अनुभव करो ऐं ॿियो कहिड़ो रंग अनुभव करो? सदा दिव्य गुण शक्तियूं ज्ञान जो रंग ख़ुदि में अनुभव करो। पंहिंजे मथां बाप दादा जे संग जो रंग बि अनुभव कंदा वञो। त ईअं सदा ई सची होली मनाइण अर्थात अर्थ सहित चित्र प्रत्यक्ष रूप में लाइण वारा। त ही चित्र सदा पंहिंजे साम्हूं लाइजो त सम्झिजो मां सची होली खेॾां थी। सदा निर्माण ऐं निर्माण जो बैलेंस रखण वारे ॿारनि खे, सदा दुआनि जे पुण्य जो खातो जमा करण वारे ॿारनि खे ॾाढो ॾाढो पदम गुणा याद प्यार ऐं नमस्ते। वरदाना मधुरता द्वारा बाप जी समीपता जो साक्षात्कार कराइण वारा महान आत्मा ठहो। जंहिं ॿारनि जे संकल्प में बि मधुरता, बोल में बि मधुरता, कर्म में बि मधुरता, उहे ई बाप जे समीप। त अॼु केतिरा असांखे होमवर्क मिलियो। सरलता जो गुण, होली हंस जो, होली हंस में सभु अची वियो। सरलता, बाप जी समीप आत्मा, स्वच्छ ऐं साफ़ दिलि। ॿियो छा कंदव? निर्माण ऐं निर्माण चित्त जो गुण धारण करिणो आहे, मधुरता जो गुण धारण करिणो आहे। ऐं उहो चित्र होली वारो जो चित्र बाबा असांखे ॿुधायूं सदा इमर्ज रूप में रहे। इन करे बाप दादा हाणे त ईअं ई अॼु जी बाबा असांखे सभु एॾा सारा गुण शक्ति ॾियनि था। त अगरि असां में मधुरता जो गुण हूंदो त उहे ई ॿार बाप दादा जे समीप आहे। बाप बि उन्हनि खे रोज़ु चईंदा आहिनि मिठा मिठा ॿार, ऐं ॿार बि रिस्पॉन्ड ॾींदा आहिनि मिठा मिठा बाबा। त इहे रोज़ जो मधुर बोल मधुरता संपन्न ठाहे ॾींदो। इहे रोज़ जो मधुर बोल इहे रोज़ जो मधुर बोल, कहिड़ो मधुर बोल? मिठा मिठा बाबा। सदा चईंदा रहो मिठा मिठा बाबा, त तव्हांखे बि बाबा जी मिठी मिठियूं किरनियूं मिली वेंदियूं। दिलि सां चइजो मुंहिंजा मिठा मिठा बाबा। त रोज़ मधुर बोल मधुरता संपन्न ठाहे ॾींदो। अहिड़ी मधुरता खे प्रत्यक्ष करण वारी श्रेष्ठ आत्मायूं ई महान आहिनि। अहिड़ी मधुरता जो गुण प्रत्यक्ष करण वारियूं श्रेष्ठ आत्मायूं ई महान आत्मायूं आहिनि। मधुरता ही महानता आहे। मधुरता न त महानता जो अनुभव न थी सघंदो। त मधुरता खे प्रत्यक्ष करण वारा श्रेष्ठ आत्मायूं ई महान आत्मायूं आहिनि। मधुरता ही महानता आहे। मधुरता न त महानता जो अनुभव न करे सघंदा।
स्लोगन आहे कोई बि कार्य डबल लाइट ठही करे करो त मनोरंजन जो अनुभव कंदव। डबल लाइट अर्थात मां आत्मा लाइट, शरीर सां बि लाइट ऐं सभु बोझ बि बाबा खे ॾेई करे कोई बि कार्य करो। जीअं असां खेल था खेॾूं, कोई बि कार्य डबल लाइट ठही करे करो त मनोरंजन जो अनुभव थींदो रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।